बोला बोला वो चारी पहल माग हिकिड़े चारी पहर मन में मुश्ताक लखे सिपरिया जो फिर आउं पुजड़ी ओडे किड़ा जो दूर फिर हुजूर वो ओ वेल वञे तो सब बादल आंदे यार जिनांदे होवन अंजामी से मिलन कान हिट मांदे सख्त दिल महबूब किना देगी सादिक सबर करे गुलाम फरीद आमिल यार जनाब हिट फने बाल जिनांदे कदे कदे जो तारा करी सावण माह सोहलाया अते वण छारे देवन मुसाग दे होके ओ मुसाग खरीदन जला थी पई रकम रो ओ के मुसाग वो ओ खरीदन कर्मा दिया जड़ा मारिया सेज ते सुतियां रोकी ए गुलाम फरीद चल वतन चली क्यों परदेस विच लाई झोके दिल बरमाया जो सानू शौक शिकार दा कीता अबरू ते कित की तलवार इवी ते जखम ला चार कीता मारे मारी जमज मार कीते जत बीमार कीता कवे हकीम तबीब सदायम पर के न दफे दा आजार कीता आके बिया कमल फकीर हो सदक बना हुनर सोना तू जित जख्मी मन के मन प्यार कीता दिल पर दिल सदके कीना जल दिल भर दे कब आवे दिल पर दिल सदके कीना जला दिल भर दे कब आवे जान मंगे मैं जान भी दे जा मेरी जान बनो बस वे डोलिया कॾी यारी कनू असां नवां यार करे जग दुनिया विच यार हज़ारा दिल बेखूंदे जग दुनिया विच यार हज़ारा ए दिल बेखूंदे ओ चंगा थिया दिल चा गयूं असां लख एहसान मने हे अरमान तेरी यारी दा ई सूर विच मरवे दरवेश हो
इबादत कंदो अल्लाह जी साईं तवे जो जिते हुजरो हो उन जे पासे सां यहूदियुनि जो ॻोठ हो पर हिकिड़ो तमामु वॾो दौलतमंद यहूदी हो उनजी तमामु हिकिड़ी ऊची माड़ी हुई उनजी नौजवान थी दरवेश खे इबादत कंदे रोज़ ॾिसंदी हुई दरवेश जॾहिं इबादत करे फ़र्क़ु थींदो हो तॾहिं रब्बुल आलमीन खां दुआ कंदो मुंहिंजा कादर करी ए मालिक मुल्कनि जा धणी तूं कुल शइ न कढी रही तूं कादर करी वई सवनि वरनि जा दुखड़ा हिकु लाज़े में लाइण वारो अल्लाह आहे मुंहिंजा अल्लाह मुंहिंजी इहा तमन्ना आहे जॾहिं आऊं हिन दुनिया मां लाॾाणो करियां मुंहिंजी जनाज़े नमाज़ मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी या छोकिरी या नौजवान हुई यहूदी रोज़ानी या दुआ दरवेश जी ॿुधंदी हुई पर दरवेश तां खिलंदी हुई दिल में चवंदी हुई इहो सोचींदी हुई त भला हिन जी इहा दुआ कीअं त क़बूल पवंदी मुस्लमाननि जो मदार जाननि जो सरदार छा हिन ग़रीब जी जनाज़े नमाज़ पढ़ण ईंदा हिन खे सिंगारण ईंदा हिन जा कांदी ईंदा पर दरवेश रोज़ानी इबादत कंदो अल्लाह खां या दुआ कंदो मालिक मुल्कनि जा धणी मोहम्मद करीम मुंहिंजा कांदी थी या इबादत हुनजी हलंदी रही जेतिरो वक़्तु हुनजी हयाती हुई पर हिकिड़ो ॾींहुं उहो बि आयो जो हुनजी हयाती पूरी थी हुनजी हयाती पूरी थी दुनिया मां लाॾाणो करे वियो हू छोकिरी जो तमाशो ॾिसण लाइ बीठी आहे त हिन जी दुआ कंहिं बि क़ीमत ते हुज़ूर वटि नथी पहुची सघे ऐं हुज़ूर जाननि जा सरदार हिन जी जनाज़े नमाज़ लाइ नथा अची सघनि ऐं न हिन जा कंदी थींदा छा अहिड़नि ग़रीबनि जो दौर कंदा जेके रहमत लिल आलमीन इन इंतज़ार में बि ॾिसे पई माड़ी तां त मोहम्मद मीर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पहुता आहिनि पंहिंजी जमायत सां गॾु दरवेश खे गुसल ॾेई कफन ॾेई जनाज़े नमाज़ पढ़ी दरवेश खे खणी उथी हलण लॻा जॾहिं दरवेश खे खणी माड़ी जे हेठां मटिया माड़ी ते मथे बीठे चवे थी ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अदावत दरवेश खे खणी हुज़ूर सां गॾु ॿिया जमायत थी विया पर ही पई उते फरियाद करे मुंहिंजा मोहम्मद मीर ओ मुंहिंजी भारत थी वो मुंहिंजे प्यार जी दुनिया में कंहिंखे बि ख़बर न आहे मुंहिंजो जेको तोसां नातो लॻो नींहं लॻो इन जी ख़बर त कंहिंखे बि न आहे पर मुंहिंजी भारत थी छा थी चए लोगों लिखी सजन प्यारा नीड़ो तोसां लायो लोगों लिखी यार प्यारा नीड़ो तोसां लायो लोगों लिखी यार प्यारा नीड़ो तोसां लायो ओ मौत मुलाकी आए त बाकी मौत मुलाकी आए त बाकी मौत मुलाकी आए त बाकी किस्मत लेके लगायो लोगों लिखी यार प्यारा नीड़ो तोसां लायो लोगों लिखी किस्मत लेख लगायो साईं मूंखे त मोहबत प्यार जी अॻे का बि ख़बर न हुई पर हाणे ख़बर पई आऊं अॻे हल बेली ओ कान बिन मूंखे समझ लहे आऊं अॻे
तुंहिंजो पाक मुंहुं ॾिसी तुंहिंजो अकुल विञाए वेठसि दिल बि चरी थी पई छा थी चए त तुंहिंजे किस दोस्त दीवानी रतो ॾियां दीवानी रतो ॾियां दीवानी रतो ॾियां दीवानी रतो ॾियां गाल मुहार हिकु हिकु जानी गाल मुहार हिकु हिकु जानी गाल मुहार हिकु हिकु जानी यो नज़र को आयो प्यारा नीरो बनायो प्यारा नीरो बनायो मत मुला की जेत बाकी मत मुला की जेत बाकी मत लेख लगायो प्यारा नीरो बनायो प्यारा नीरो बनायो तो एक गरीब थे अची जनाज़े नमाज़ पढ़ी उनखे सिंगारी त मुंहिंजी बि दिल तोता लॻी वई इहो दिलासो मूंखे बि मिलियो हिन दिलासे ते दिल पर वरी पुछा न की त मुंहिंजो हाल कहिड़ो थियो ॾेई दिलासो दिल तोतारे यार चलो न हलायो प्यारा नीरो बनायो प्यारा नीरो बनायो मत मुला की जेत बाकी मत मुला की जेत बाकी मत लेख लगायो प्यारा नीरो बनायो प्यारा नीरो बनायो हिकिड़ो खत वेही लिखी परे खां ॾिठी माड़ी ते चढ़ी तुन दरवेश खे दफ़न करियो हुज़ूर साईं जमात सां वापसि पियो अचे शैतान दिल में विसवसा विधसि शैतान ॾिठो त बाज़ी खटी हुई जन्नत जी हक़दार थी हुई छो उन्हनि खे भुलाया शैताननि खे विसवसा दिल में विधा तूं माड़ी था पाण खे केरा खत लिखी हिते छॾ उहो खत हुज़ूर खे मिले तुंहिंजी जनाज़े नमाज़ पढ़ियो ततो ना कॾहिं इहो वक़्तु विञाए थी छा कंहिंजो खत लिखी मुंहिंजे पीउ ॾे छॾियाई त बाबा साईं ही खत हुज़ूर करीम खे पुॼाइजो मूं इस्लाम क़बूल कयो इन लाइ माड़ी तां पाण खे केरायां थी तुंहिंजी जनाज़े नमाज़ पढ़ियो इहो खत लिखी उते छॾे पाण माड़ी तां किरी मरी वई माइट आया ॾाढा दुख कयूं अफ़सोस कयूं पर उहो खत ॾिठूं तेसीं हुज़ूर बची वियो खत वञी पेश कया हुज़ूर पाक हिन छोकिरी हिन लाइ क़ुर्बानी ॾिनी त हुज़ूर करीम जी जनाज़े नमाज़ पढ़ियो वञे हुज़ूर करीम चयो थी शैतान जे चवण ते ख़ुदकशी करण वारी हुनजी जनाज़े नमाज़ न पढ़ंदुसि आसिक चए थो हुन साहब चयो जो बिच कलर में छॾियो जागी सुतस ओ जिन लासे आया न होतिया पर पुण खारियास वर पुण विसारियास जिनी लाइ मुयास सदका दी जिनी लाइ मुयास सदका दी जिनी लाइ रत जिनी लाइ मुयास सदका दी कोन दिया जिनी लाइ रत रुन्यास जिन लुड़क न उछा कढ
हाणे चती भई पनारे आजे आया ॿिया दर हाणे आया ॿिया दर पनारे आजे आया ॿिया दर हाणे लाल मोहारे भई पनारे आजे आया ॿिया दर हाणे अॻे पोइ उमेद न लाया अॻे पोइ उमेद न मोहम्मद पाण मिलायो लगा